न कयो तो बाबा मीलाद में कयूं चाहता जो तोखे तकलीफ़ थी दे। बाबा मीलाद में पांजे नबी जो जिक्र था कयो इया आहे ना यार गालायो कोन पिया थोरो गालायो तो सही अल्लाह दे मदीने पहाड़ पटे वे थोरो गालायो तो बाबा इन मीलाद में पांजे नबी जे जमण जो गालियूं था कयो मीलाद में पांजे मुस्तफा जो शान था बयान कयो थोरो बेस कजेस बाबा हाने इन में केड़ी गाल गलत आ जेकी तोके तकलीफ दी दे। सुभान नबी जो जिक्र तोके तकलीफ तो दे या आशिकन जो गद थियण तोके तकलीफ तो दे तोके गाल मजबूर केड़ो कयो आ ठीक आ जेकर नबी जो शान तोके तकलीफ तो दे त पो बा नबी असा जे तो कलमो पढ़ियो छो आ। सुभान अल्लाह अतन के मते कर जो दस्तगीर है तू जे कलमे जी असा जे नबी के जरूरत आ जा बाबा तू जे करे मुस्तफा जो कलमो पढ़ियो आ त तोके मुस्तफा जो जिक्र शान बयान करणो पवो। सुभान अल्लाह सुभान अल्लाह बाबा पांजो मुल्लो इंदो त उन जे ला झंडा लगाइंदो आ उन जे ला रास्ता सिंगारिंदो आ त रस्तन ते चूना हारिंदो आ अरे मुल्लन जे अचण ते खुशी थई थी नबी जे अचण ते खुशी नथी थई चओ पांजे किस्मत के जे करे तोखे पांजा मुल्ला प्यारा है त इन जमात के पांजे प्यारा दोस्तो महबूब जा पर इन जमात के पांजो मदीने वालो ताजदार प्यारो है। दस्तगीर नारे तकबीर नारे रिसालत नारे तहकीक नारे हैदरी नारे पीर सब जो भेज दस्तगीर वाह मुझे महबूब मुर्शिद करीम सुभान अल्लाह के मथे करी भेज दस्तगीर जो नालो जो सबई हाथ मथे करी भेज दस्तगीर मुझा मौला जे को डाड्या दस्तगीर जो नारो बुधायो लगे जल्दी मदीने जो दीदार वाह वाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह अजतारमा बेड़ो तरयो मुझा मिठा तुझे करे वाह सुभान अल्लाह आत्मा पांजे नबी जो मिलाद बुधाया अम्मा आमना दी फरमाए जड़े मुझे पेट मुबारक में ओ नबी जो सरदार आयो महबूब जे विलादत जा न्यारा करीब आया मां मक्के जे दायन के घुरायो मक्के जे दाइन के घुरायो ओ मक्के जूं दायूं अवां के खबर आ त मुंहिंजो मुर्स अब्दुल्ला भी फोत थी वियो आ मुंहिंजे घर में का औरत भी काने का ओ बार जमण जो टाइम अचे तो मां सद कया पो मुंहिंजे खिदमत जे ला अचजो त अर्ज करन ओ अम्मा आमना तोखे खबर आ त वदन घरन में भी मायन के पुट जाया असा उते ड्यूटी में मसरूफ थी वयूं आयो ओ अम्मा आमना असा मत न अची सगो मुझे महबूब जी अम्मा गमगीन थी तगे भी आवाज आयो नबी जे सरदार जी अम्मा तू परेशान न थी मां अल्लाह ताला मुस्तफा अर्शी मोकलियो आ त ताइन जो बंदोबस्त भी अर्श अलीम ता करे छड़ियो आहे। आहा वाह सुभान अल्लाह अम्मा आमना दी फरमाए तो लग आवाज दे लाउड वाला भला फकीर है ना आ थोड़ा आवाज दे भला फकीर मच्छू गंजी खाईदा दे यारी में थोड़ा आवाज दे सारा से मदीने मोकलाई डाडे अनड़ करे सुभान अल्लाह जो ओ मुझे प्रिय जा परवाना अम्मा आमना दी फरमाए जड़े प्रिय जी आमद जो टाइम आयो हेडे न्यारो तमा अर्ज कया अम्मा दी फरमाए मां कमरे जे अंदर वही आया अकेली आया
जरे कमरे जे अंदर वयम दर बंद करे वेठम त मुझे कमरे जी दीवार खुली अम्मा आमना थी फरमाए मुझे कमरे जी दीवार चाक थी खुली चार बीबियों पाक मुझे कमरे जे अंदर दाखिल थियूं जंहिंजा चेहरा चोॾीअ जे चंड वांगुरु चमकन पिया पर उन्हनि जो हुस्न हिक पासे हो मुंहिंजे महबूब जो अम्मा जो हुस्न उन्हनि खां बि ज़ोर हो सुभान अल्लाह सुभान अल्लाह आमना थी फरमाए वॾे कद वारियूं औरतूं मां ॾिठियूं मां हैरान थी वियुमि हे मके जूं औरतूं न आहिनि मां पुछा चयुमि मां तव्हां केरु आहियो हिकिड़ी चवण लॻी ओ आमना मां हज़रत आदम अलैहिस्सलाम जी घरवारी ॾाढी पाक बीबी हवा आहियां ॿी खां पुछा कंहिं ॿी चयो ओ आमना मां बीबी पाक हाज़िर आहियां टीह चयो मां बीबी पाक मरियम आहियां चौथीअ चयो मां बीबी पाक आसिया आहियां कीअं आयूं आहियो हे शान वणे त दिलि वारी सुभान अल्लाह उहे पाक बीबियूं थियूं चवनि ओ आमना रब करीम असांखे जन्नत मंझा मोकिलियो आहे त अॼु मदीने वारे साईं जो मीलाद आहे मुझे महबूब जा परवाना अम्मा आमना थी फरमाए जरे प्रिय जे जमण जो टाइम आयो महबूब जी विलादत थी कमाला अम्मा थी फरमाए मूंखे तिर जेतिरी भी तकलीफ़ कोन आहे ओ मां ॾिठो त खरज मिलनी नू मुझे पेट मुबारक का महबूब दुनिया के अंदर नूर थी आयो कमाला मुझो महबूब अम्मा जे पेट जे अंदर अम्मा थी फरमाए जिया औरतुन जी फितरत औरतुन जी जिया मामूला जी बच्चो पेट में थींदो अमर जो पेट वडो थींदो वेंदो पर अम्मा थी फरमाए मुके पूरा महीना थिया पर पेट पेटन जेड़ो काई को वजन कोने का तकलीफ कोने ओ मुझे महबूब जा परवानो अम्मा आमना थी फरमाए प्रिय जी विलादत थिया तर जेतरी भी तकलीफ कोन आए ये प्रिय जी विलादत थी माहिया जो निहारा त प्रिय जो सिर सजदे में आ मां कन जो वेजो कयो त लब मुबारक हलन पिया कन वेजो कयो आवाज बजे रब हबली ओ मुझा मौला मुझे गुनहगार उम्मत दी भारत से सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह तो कर दो भेल दस्तगीर जेको नबियन जो सरदार अचर सा तो असा गंदन के न विसारे असा पांजे नबी के किए विसारींदासे जेको अचर सा उम्मती उम्मती कंदो अचे जेको गुनहगार उम्मतन के याद करे ओ मुझे प्रिय जा परवानो अम्मा आमना दी फरमाए असा जो जबल महबूब जो नारो त वड्यो छुरी कई से हिय जो निहारा त मुझे महबूब के त नारे जो निशान ही कोने को राजा तो सुभान अल्लाह जो अजो को मुल्ला चाहे तो नबी मोजड़ो मुल्ला अचे तो बड़ो टकंदो अचे पांजे अमर जे ला ज़मत बंदी अचे अमर के बेहोशी जा दौरा पर मुझो मुस्तफा अचे तो पूरी कायनात वारन जे ला रहमत बंदी अचे ए मुल्लो बड़ो टकंदो अचे मुझो नबी अचे तो सिर सजदे में रखे लाडा तो जाओ अम्मा आमना दी फरमाए असा जो ते बला महबूब के गुस्ल ते जा रहा हूं पर हिय जो निहारिया त मुझे महबूब के कुदरती गुस्ल भी आयल हो यो पाक लाए त में छाए यो नूर लाए त में छाए मुल्ला अचे त गंदगी में पलीती में भरल हो जे जैसे गुस्ल न अचे तैसे मुल्ला जो पाकाई न थी वो ये झंड भी लाए भी अचो जे या भी पलीत होंदिया पर मुझो मुस्तफा नूर नाला नूर
वाह सुभान अल्लाह। ओ मुझे प्रिय जा परवाना अम्मा आमना थी फरमाए मां जो गुस्ल जा रहा कुदरती गुस्ल भी महबूबन के आया लो मां जो बला महबूब के मथे में तेल मखे फड़ी तलिया ही जो निहारिया तवारन मुबारकन में नूरानी तेल भी लगला त विचा सींद भी निकला है सुभान से बारा कुछ थक जी ब्याह वतन के मथे करे सुभान अल्लाह चाहो मुझे प्रिय जा परवाना अम्मा आमना दी फरमाए मां जो बल प्रिय के सुरमो त पाराया पर ही जो निहारिया तो मुझे महबूबन करीमन के अखड़न में नूरानी कजल भी पातो पियो है वाह वाह सुभान अल्लाह। महबूबन करीमन जो सुन्नत तौर भी कुदरती चला अम्मा आमना दी फरमाए परी दुनिया जे अंदर आयो तो मुझे महबूब जे गोडन का वठी दुन मुबारक ते मुझे महबूब जी ओघड़ भी ढकल ही मुझो परी अजे त रहमत जे पर्दन में ढक जी अजे ओ दुनिया जा मुसलमानो एरी दुनिया में कंहिंजी आमद न थी आ जड़ी तो असां जे मदीने वारे ताजदार जी आमद थी है। महबूब जो मिलाद वणे थो न जेकॾहिं थक जी पिया त बहुत कढो अलाए बुख तो कोन लगी आहे अलाए मत सॼो ख्याल देगिन में हुजे अहिड़ो कुझु बचा कजो इहा आहे जिस्मानी खुराक अल्हम्दुलिल्लाह इहा आहे रूहानी खुराक